चा सवण डी हाल वाल सफा ईअं कावड़ियो थो वती ख़ैर त आहे कहते कावड़ा। अरे यो सोधो ने भागो मुंहिंजी ज़ाल खे दाबा ॾेई हलियो वियो आहे। भला तोखे काथे नज़र आयो? हा इहो सोटो त हाणे हाणे मूंखे मिलियो वाहिद बख़्शारा न करे शहर वारे तरफ़ पे वियो। बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो, मां पंहिंजी धीअ ज़ीनत जो संग इन सोढे ने भागे खे ॾियणु नथो चाहियां। हाणे तूं इंसाफ़ कर त चिबुड़ पंहिंजी धीअ बानूअ जो संग कंहिं ॿिए खे ईअं ज़बरदस्ती ॾींदो? न को चाचा कॾहिं बि न। चवंदा आहिनि त ॾिठे मां बि ॾिसी खणिजे। ईअं वरी कीअं संग ॾिबो? इन ॻाल्हि ते ई मासी बापू सां अटकियो हूंदो। मासी बापू जी कंहिंखे ख़बर न आहे, उनखे रुॻो का ॻाल्हि हथु चढ़े। बाक़ी ॻाल्हि मां ॻाल्हिड़ो ठाहिणु त को मासीअ खां सिखे। बाबा सोढे कुझु त चयो हूंदो न फापूअ खे, तॾहिं इहा फापू तोखे ख़बर आहे त तीली ॿारे इन बबड़ कयो हूंदो। मच्छी मारे आयो आहियां, इनखे साफ़ सुथरो करे छिलड़ लाहे इनखे अहिड़ो मसाले सां पचाए जीअं आङुरियूं बि चटे वञूं। मां साथ अदा ग़ुलाम रसूल रोज़ कुंडी खणी वेंदो, पर कॾहिं मच्छी कान लॻी। तूं त भाग वारो आहीं, पहिरें ॾींहं ते शिकार करे आयो आहीं। मां साथ मूं तुंहिंजे भाग सां मच्छी फासाई आहे। सो कीअं भला? मुंहिंजो भाग विच में किथां अची वियो? मां साथ मिठी ज़ात यो शहज़ादी मुमल हाणे कीअं आई? कुछ खाधो पीतो अथई? खाधो पीतो कुछ न अथसि, बस हाणे दवा प्यारे आई आहियां। अॻु खां कुछ बहितर आहे इंशाअल्लाह। मुंहिंजो सोनो रब असांजो सभु दुआऊं क़बूल कंदी, सभु सणाई थी। जेसि ताईं मुमल पाण हिम्मत न कंदी, पाण में जीअण जी उमंग पैदा न कंदी, चाक कान थींदी। मूंखे हुन जी बीमारीअ जी ॻणतीअ झोरे विधो आहे शहज़ादी। असांजी न्याणी चाक थी बि वञे न, तॾहिं बि हयाती जो कारो ऋण पियो अथसि। न उमेद जो को तारो, न आस जी सुहाई। अहिड़े हाल में हुन जो जीअण कहिड़े कम जो? अहिड़ी ॻाल्हि न आहे मुमल जा पीउ, दुख भले केॾो बि गहरो छो न हुजे, पर वक़्त सां गॾु हुनजी पीड़ा ख़तमु थी वेंदी आहे। या इंसानु तकलीफ़ुनि सां ठही वेंदो आहे। शहज़ादी, तकलीफ़ुनि सां जीअण खे जीअण कोन चइबो आहे, उहो त मिड़ई साह खणणु आहे। जीअण त उहो आहे जंहिंमें उमेद ऐं आसरो हुजे, हासिल ऐं ला हासिल जो भले कहिड़ो बि मिठो ज़ाइको हुजे। तूं माठ करे वे, मुंहिंजी मुमल रुगो जिस्मानी चङ भलाई मां आहे। हुन जे रूह जी दवा जो मां पाण बंदोबस्तु करे वठंदी। तो वटि वरी कहिड़ो जादू आहे जो कंहिंजे दिलि मां यादुनि खे कपे ऐं कोड़े वठंदी? इहो रोग मुमल जे दिलि मां कढण जहिड़ो न आहे। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।